निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर कराची में हाइब्रिड सिटी बस मंसूबे जो इफ्तिताह करे छॾियो। इफ्तिताही तकरीब में निगरान सूबाई वज़ीर हारिस नवाज़, सैयद अहमद शाह, मेयर कराची मुर्तज़ा वाब, सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन समेत में लगापियल अमलदारनि शिरकत कई। निगरान वॾे वज़ीर 3 हाइब्रिड ऐं 50 इलेक्ट्रिक बसूं ट्रांसपोर्ट खाते हवाले करे छॾियूं, जेके कराची के मुख़्तलिफ़ रस्तनि ते हलायूं वेंदियूं। तकरीब के खिताब कंदे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर चयो त सिंध इंट्रा डिस्ट्रिक्ट पीपल्स बस सर्विस मनसूबे के मुकमल कयो वियो आहे। रोज़ानो 1000 खां वधीक नयूं गाॾियूं शहर के रोडनि ते अची रहियूं आहिनि। निगरान वॾे वज़ीर चयो त कराची शहर के 267 रस्तनि ते 12000 खां वधीक पब्लिक ट्रांसपोर्ट गाॾियूं हली रहियूं आहिनि। कराची जहिड़े शहर लाइ घटि में घटि 15000 जदीद बसूं हुजणु घुरिजनि। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर चयो त पब्लिक ट्रांसपोर्ट की घटिताई सबब सिंध हुकूमत ऐं NRTC हिकु मुआहिदो कयो। कराची का सवाइ लाड़काने, हैदराबाद ऐं सखर में भी बसूं हलायूं पियूं वञनि। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर चयो त हीउ मनसूबो बुनियादी तौर आवाम की आमद रफ़्त के आसान बणाइण लाइ आहे। इंट्रा सिटी मनसूबे के जदीद तरीन मॉडल तौर डिज़ाइन कयो वियो आहे। हुन चयो त मेट्रो सिटी लाइ पाईदार ट्रांसपोर्ट सिस्टम जोड़ण ज़रूरी है। मनसूबे तहत हिन वक्त कराची में 11 रूटन ते 204 बसूं हली रहियूं आहिनि। लाड़काने में 6 जॾहिं हैदराबाद में 2 रूटन ते 12 बसूं हली रहियूं आहिनि। सखर में 10 हाइब्रिड बसूं हली रहियूं आहिनि।